ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कर रहे हैं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स जूं तकरीबूं लतीफ़ अदबी कॉन्फ्रेंस जारी है। कॉन्फ्रेंस में नालेवारनि अदीबनि दानिशवरनि तारीख़ दाननि की शिरकत थी है। अदबी कॉन्फ्रेंस में सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी ख़ास मेहमान तौर शिरकत कंदो। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। भिटशाह में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स जूं तकरीबूं लतीफ़ अदबी कॉन्फ्रेंस जारी है। कॉन्फ्रेंस में नालेवारनि अदीबनि दानिशवरनि तारीख़ दाननि शिरकत कई है। अदबी कॉन्फ्रेंस में सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी ख़ास मेहमान तौर शिरकत कंदो। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद है भिटशाह मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तकीम समू। जी मुस्तकीम, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी ऐं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त अॼु भिटशाह मेले जूं ॿिए ॾींहं वारियूं तक़रीबूं भिटशाह में जारी आहिनि। HT सोरलियाल में जेको सो लतीफ़ अदबी कॉन्फ्रेंस जेको सो जारी आहे ऐं उन में सिंध जा ऐं पूरे पाकिस्तान जा जेको अदीब शरीक आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त थोरी देरि में जेको सो सेनेट जो चेयरमैन आहे यूसुफ रज़ा गीलानी जंहिं दरगाह भिटशाह ते हाज़िरी भरी आहे ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल करण खां पोइ जेको सो अदबी लतीफ़ अदबी कॉन्फ्रेंस भिटशाह में शिरकत कंदो। ख़ुशूसी तौर हुनखे महिमान ख़ासि दावत ॾिनी वई आहे सिंध सकाफ़त खाते पारां। उन खां पोइ शरीक थींदो हुते ऐं उते मीडिया सां बि ॻाल्हि ॿोल कंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको भिटशाह जूं ॿिए ॾींहं जूं तक़रीबूं भिटशाह में जारी आहिनि। जी ठीक है, मुझी मेहरबानी मुस्तकीम अपडेट करण जे लाइ।